नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टाउननेट इंग्लैंड में ख़बर ॾींदा हलूं त टाउननेट इंग्लैंड में जारी क्रिकेट वर्ल्ड कप में पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में अहम मैच अॼु टाउननेट जे काउंटी क्रिकेट ग्राउंड में खेॾी वेंदी। मेगा यूनिट जो वॾो मुक़ाबिलो पाकिस्तान वक़्त मूजिबि 2:30 वॻे शुरू थींदो। टीम पाकिस्तान जो टूर्नामेंट जे सभ खां मज़बूत टीम इंग्लैंड खे मात ॾियण खां पोइ हौसला बुलंद आहिनि। बैट्समैन फारम आहिनि, बॉलर बि रिदम में हासिल करे चुका आहिनि। कामयाबी जो तसलसल बरक़रार रखियो आहे त अॼोको मैच में ऑस्ट्रेलिया खे मात ॾियणी पवंदी। अॼोके मैच में बरसात जी अकथी कई वई आहे। शहर अंगारे ॾींहुं बि कारनि ककरनि जे घेरे में रहियो आहे। वफ़के सां बरसात जो सिलसिलो पिणु जारी आहे, पर अॼु मौसम में बहितरी जी अकथी कई वई आहे, पर बरसात जो 20% इम्कान मौजूदु आहे। किंग्स टीम बि भारत खां हारण खां पोइ मैच में पूरी तयारी सां लहंदी। ऑस्ट्रेलिया टीम जे ऑलराउंडर मार्कस स्टोन इनफिट थी चुको आहे। पाकिस्तान खिलाफ़ मैच खां ॿाहिरि थी वियो। स्टोन्स आचर ते भारत खिलाफ़ मैच में चेल जी तकलीफ़ जो शिकार थी वियो, इन जे करे हू ॿाहिरि थी वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।